जी बिल्कुल, पूरे सिंध जी तालाब में भी सकाफ़ती ॾियारो सिंध टीवी न्यूज़ जो उनवान मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैशियत जे उनवान हेठि भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे। हर माण्हू नंढी उमिरि तड़े वॾी उमिरि जो माण्हू जेको सकाफ़ती वेस में नज़र अची रहियो आहे ऐं तमामु पुरजोश नमूने सां मल्हाए रहिया आहिनि। इन हवाले सां तालाब में अॼु रहबर कमेटी पारां हिकु वॾी रैली कढी वई आहे जेका मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदो हैदराबाद बदीन स्टॉप ते पहुचंदी, जिते रहबर कमेटी अॻवाननि पारां रैली खे ख़िताब कयो वेंदो। जंहिंखां बाद उहा रैली हिकु दफ़ो ॿीहर प्रेस क्लब ते अची पहुचंदी, जिते बि रहबर कमेटी अॻवाननि जो ख़िताब रखियल आहे। ऐं इन खां अलावा जॾहिं असांजी इन रैली में शामिल अॻवाननि थोरे ॿियनि सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहो चवणु आहे त हीअ ॾींहुं असां ईद जीअं मल्हाईंदा आहियूं तमामु भरपूर नमूने सां मल्हाईंदा आहियूं। ऐं ॿियो जेको दरिया मां जेको 6 कैनाल कढिया पिया वञनि, इन जे लाइ बि असां तमामु आवाज़ बुलंद कयो आहे ऐं हमेशह बुलंद कंदा रहंदासीं, छो जो दरिया असांजी मैशियत आहे, दरिया असांजो साह आहे, दरिया में ई असांजो सभु कुझु आहे, जंहिंजे करे असीं हर फोरम ते इन जो आवाज़ बुलंद कंदासूं, जंहिंखां बाद में ही रैली उते इख़्तिताम पज़ीर थींदी। जी।